अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांजे लाइ हिकु ख़ासि ख़बर आंदी आहे। ख़ासि करे ही जेका तकरार ड्रामे जा अदाकार आहिनि, इन्हनि जे हवाले सां हिकु बहितरीनु अपडेट आंदी आहे। अॼु मुंहिंजो काफ़ी अदाकारनि सां राब्तो थियो, मूं उन्हनि सां काफ़ी ॻाल्हि ॿोल कई, लेकिन हिकिड़ी ख़बर मां जेका नोट कई उहा अॼु तव्हां सां शेयर कंदुसि इन वीडियो में। दोस्तों, अगर तव्हां इन वीडियो के आख़िर ताईं न ॾिसंदव, तव्हांजी इहा अपडेट मिस थी वेंदी। मुंहिंजे ख्याल में तव्हां इनखे आख़िर ताईं ॾिसो ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा। दोस्तों, काफ़ी सारा दोस्त जेका ये मैसेज कंदा आहिनि, कमेंट कंदा आहिनि त महिरबानी करे जेको आहे असांखे हिन जो अदाकार जो नंबर ॾियो, ही कयो हू कयो, हीउ सिलसिलो हलायो। बिल्कुलु तव्हांजी चवण ते ई मां यको हलाईंदो रहियो आहियां नंबरनि वारो सिलसिलो बि, लेकिन अॼु हिकिड़ी तव्हांजे कम जी ख़बर आहे। बिल्कुलु दोस्तों, जेको नंबरनि वारो सिलसिलो मूं बंदि कयो हुयो वो अनकरीब वरी स्टार्ट कयो वेंदो, ऐं जेका बक़ाया ख़ासि अदाकारनि जा नंबर रहियल आहिनि इहे बि मां कुझु हथु कया आहिनि, कुझु बक़ाया लॻो पिया कोशिशि में। जेका उनजा पक्का नंबर हुजनि, जेका ऑन हुजनि, जंहिं टाइम तव्हां कॉल कयो त कॉल लॻे, उहे नंबर मां तव्हां सां वरी शेयर कयां। बहरहाल हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों, तकरार ड्रामो त हली रहियो आहे, लेकिन हिकिड़ी ख़बर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे मोहब्बतनि जो बाग़ बि बसि हाणे कुझु ॾींहं बचा आहिनि, यानी फरवरी में ई हलण जा उनजा चांस अची चुका आहिनि। फरवरी महीने में मोहब्बतनि जो बाग़ हली सघे थो, उन जी बि ख़बर मिली चुकी आहे। बहरहाल ॾिसूं था इन ख़बर में केतिरी सचाई आहे। 50% त असां तव्हांखे पक ॾेई सघूं था, लेकिन तव्हांखे बि कुझु ॾींहं इंतज़ारु करिणो आहे, असांखे बि। ऐं जीअं जीअं नई नई अपडेट दोस्तों ईंदी वेंदी आहे, उहो असांजो फ़र्ज़ु आहे तव्हां ताईं पुॼाईंदा आहियूं, ऐं तव्हां ॿुधंदा आहियो। तव्हां लाइक सब्सक्राइब बि कंदा, वॾियूं महिरबानियूं। अगरि न आहे सब्सक्राइब कयो चैनल त हाणे वरी ॿीहर सब्सक्राइब करे छॾियो। ख़ुदा हाफ़िज़।